असांजो बसंत ख़ुशियुनि रंगनि जो त्योहार असां दरिया जे नाव करे छॾियो आहे। अॼोके ॾींहं ते असां पूरी दुनिया जा हिंदू ऐं ख़ासि कर राजस्थानी हिंदू इहो वचन था करियूं त दरिया ते दाड़ो हणण थी कोन ॾींदासीं। उन लाइ असां हर मदद कोशिशि कंदासीं, हर मुमकिन कोशिशि कंदासीं, मज़ाबत कंदासीं, पंहिंजी जानियुनि जो क़ुर्बानियूं बि ॾींदासीं, पर सिंधू ते दाड़ो हणण कोन ॾींदासीं। छाकाणि सिंधू असांजे जियापे जो, असांजे तमदुन जो, असांजी तहज़ीब जो आहे बुनियादु आहे। इन करे सिंधू ते दाड़ो हणण कोन ॾींदासीं। असां वधि खां वधि कोशिशि कंदासीं त सिंधू ते दाड़ो न लॻे। वक़्त जे हुकुमराननि खां इहा मुतालबो करियूं था त मञी वञनि, इन हथ खणी वञनि इन ॻाल्हि तां, न त उन्हनि खे असां मजबूर हथ खणाईंदासूं। मज़ामत तमामु वधी वेंदी। इन करे उन्हनि खे असीं चऊं था त इन मुतालबे तां हथ खणी वञनि, इन रिथा तां हथ खणी वञनि, सिंधू खे छॾे ॾियनि त सिंधू जेको माण्हुनि जो जियापे जो सहारो आहे, तमदुन जो सहारो आहे, उनखे बरक़रार रखनि। जी सिंध।